नाज़रीन, सिंध यूनाइटेड पार्टी पारा गाजी गोठ के ई ब्लॉक के डाहण खिलाफ एहतजाजी रैली कढ़ी वही। रैली में QAT सरबराह अयाज लतीफ़ पलीचो, इलाही बख्श बेकक, एजाज सामटियो ऐं ॿियनि शिरकत कई। मुर्तज़ा चांडे की रिपोर्ट। अब्दुल्ला शाह गोठ ते इंक्लूजन पुलिस और रेवेन्यू पारा चढ़ाई खिलाफ अज SVP के सर से सवे कारकुन मुख्तलिफ सियासी समाज अगवान जी एहतजाज करे अचो तो पाण वीचार वठूं तो इन अमल जे हवाले कड़ा वीचार आहिनि। पहिरीं त खौफ़ पैदा कयूं ॻोठनि खे लॾाइण जो, हाणे ऑपरेशन शुरू कयो अथनि। बिल्डर माफिया सां गॾिजी ऐं लालची हवस हिते रेवेन्यू जा अमलदार ऐं पुलिस जा अमलदार उन्हनि जा साथारी थी बीठा आहिनि। हू उन्हनि खे कागज़ ठाहे था ॾियनि, हू उन्हनि जा ऑपरेशन कनि था। असीं हिन मज़म्मत करियूं पिया। सिंध जे हिन ॻोठ जे रहाकुनि खे चवंदासूं असां अवामी एहतजाज जे ज़रिए तव्हां सां हर हलम गॾु आहियूं। हिननि जी सरकारी कोशिशूं जेके बि आहिनि जे सिंधी मुतहद थी पिया त हिननि खे इंशाल्लाह फेल कंदासूं। असां त इहो चवंदासूं न सिर्फ़ पर ॿियूं वसंदियूं जिन खे ख़तरा हुजनि सभु पाण में मुतहद थी हलनि त जीअं सिंध जा ॿिया माण्हू बि पंहिंजे गादीअ जे हंधि अची हिते सेटल थियनि ऐं पंहिंजे शहर खे बचाइनि ऐं सिंध खे विरहाइण खां पाकिस्तान पीपुल्स वारी साज़िश खां बचाइनि। सिंध जी पॉलिटिकल पार्टीज़ हिन मामले ते गॾु ऐं सिंध जो हर माण्हू गॾु आहे। सिंध जे न्याणियुनि सां सॼी सिंध गॾु आहे। हीउ रुगो हिते कोन्हे गाज़ी ॻोठ ऐं फलाणो ऐं सफूरा ऐं सचल ॻोठ जो मामलो कोन अथव। सॼी सिंध आहे, हिकिड़ी बैकअप सपोर्ट आहे 7 करोड़ माण्हुनि जी। ही 7 करोड़ माण्हू हुननि सां गॾु आहिनि। ही वज़ीरनि खे अहिड़ा पादर लॻंदा जेको हिन में मुलविस हूंदा ऐं बिल्डर्स खे अहिड़ा पादर लॻंदा, हुननि सां हिसाब थींदो। तंहिंजे करे दिमाग़ मां मगी कढी करियो त तव्हां सम्झंदव ऐं सिंधियुनि खे मोछड़ा हूंदो। सिंधी माठ करे वेठा सिंधी तव्हांजो सॼो अचण वञण बंदि करे छॾींदा। जेके मस सिंधी माण्हू कराची में आबाद थिया आहिनि उन्हनि खे उहे साज़िशी जहन मिली करे ख़ौफ़ज़दा कनि पिया त जीअं सिंधी माण्हू कराची खां निकिरनि त जीअं हीअ कराची धारियुनि जे हवाले कयो वञे। सो उन अमल जी मज़म्मत कयूं था ऐं वसवारनि इदारनि खे चऊं था त हीउ जेको ड्रामो थियो आहे हिन गाज़ी ॻोठ में जेका रेवेन्यू डिपार्टमेंट मश्करी कई आहे, ADC मुख्तियारकार तपेदार जेके ऐं खटक सूबेदार ऐं नासिर शाह इन्हनि हिकिड़ो इन्हनि जे पोयों हिकिड़ा हथ आहिनि उहो गेम रचियो वियो हो। उन्हनि खे पधो कयो वञे ऐं सज़ा ॾिनी वञे, न त वरी को ॿियो ॻोठ ठाहींदा तो सिंधी क़ौम कराची में को बि ॻोठ ठाहिण कान ॾींदी। सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजो पाण पहिरें ॾींहं ॻोठ हींअर ताईं मल्हायो आहे ऐं हिन ॻोठनि सां गॾु आहे ऐं इहो हथु कयो आहे त जेसि ताईं ॻोठनि खे मालिकाना हक़ न ॾिना वेंदा सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजी जिदोजहद जारी रखे। अॻे अभी असां शर ॻोठ हुजे, सिकंदर ॻोठ हुजे या गाज़ी ॻोठ हुजे या फ़कीरा ॻोठ हुजे, उनखे बचाइण लाइ कोशिशि कई आहे। आईंदा बि कोशिशि कंदासीं। हिननि खे ग़लतफ़हमी आहे त असां ॻोठ ड्राईंदासीं। हीअ असांजा ॻोठ 50-50 साल पुराणा आहिनि ऐं हिननि जेको हमिलो कयो आहे जाली लेटर ADC कढियो आहे। लेटर मथां बि कोन आयो आहे, ADC जाली लेटर कढियो आहे। मुख्तियारकार तपेदार या हेठी गैंग जेका आहे मुर्तज़ा ऐं ॿियो ख़ालिद लूसी को चवनि था, ख़ालिद लूसी, उन लूसी गॾिजी करे हिते असांजे ॻोठ ते हमिलो कराए, असांजे न्याणियुनि ते हमिलो, न्याणियुनि खे धक लॻाइनि, असांजा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। उन खां पोइ गवर्नमेंट जी न आयली ॾिसो त वरी हितां जे माण्हुनि ते बेगुनाह FIR दाख़िल कयूं वियूं आहिनि। शर्म अचणु खपे हिननि खे। पंहिंजनि माण्हुनि ते गोलियूं हलाइनि था, पंहिंजा माण्हुनि जा ॻोठ बि ठाहिनि था, पंहिंजनि माण्हुनि जा रोज़गार बि खसनि था। पर अफ़गानी, बर्मी, पठान जेके बि गैर कानूनी रहनि था, अलीगल रहनि था, उन्हनि खे लीज़ बि करे ॾियनि था ॻोठ, शनाती कार्ड बि ठाराए था ॾियनि ऐं उन्हनि खे इन करे असीं मुतालबो था कयूं। अॼोको ही एहतजाज मुतालबो थो करे त सिंधी जेके सिटी आहिनि, हितां जा रहाकू आहिनि, उहे जिथे चाहिनि पंहिंजो ॻोठ ॾेई सघनि था, जिथे चाहिनि वेही सघनि था, उनजो बुनियादी हक़ आहे। असीं मुतालबो था कयूं त जेके कूड़ा केस दाख़िल कनि उहे आवाम जमहूरी पार्टी तरफ़ां ऐं दोस्तनि तरफ़ां ख़तमु कया वञनि। कैमरामैन शकील वीर के सां गॾु मुख्तार चांडो, धरती TV न्यूज़ मलीर।